हाँ भाई चो सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। हरि ओम। भगवान चवंता सभिनी धर्मन जो सहारो छॾे करे तू केवल मूं हिक भगवान जी शरण में अची वञ, मां तोखे सभिनी पापन को मुक्त करे छॾींदुमि। शोक न कर, चिंता न कर। आवाज साफ़ अचे थी? पोइ हिते जेके वेठा आहियो आवाज साफ़ अचे थी? अम्मा जेकी वेठी आहे कुर्सीअ ते, अम्मा ऑडियो वॉइस क्वालिटी इज ओके? हाँ वेहो 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 माता वेहो। हाँ हरे राम। कल तव्हां प्रेम जी 4 अवस्थाऊं अलग अलग श्रवण कयूं, हा न? वियोग में संयोग, संयोग में वियोग, संयोग में संयोग, वियोग में वियोग, अलग अलग। चैनी में प्रेम आ। आशाए समझिया हूंदो तव्हां, हे प्रेम हर क्षण वधंदो रहंदो आहे भगवान जो। संसार जो कोई भी स्वाद अहिड़ो कोन्हे जंहिंमें वधंदो रहे, हा न? सिक्की लधो ॿार ॼायो चिमिन में पूरो चवंदा आहिनि। पोइ वरी 2-4 साल थियनि पोइ उनखे वरी धिका धाबा भी पवंदा आहिनि, धड़का भी पवंदा आहिनि, पोइ वरी चमाटूं भी लॻंदियूं। संसार जी ख़ुशी भी ईअं आहे। नई नई गाड़ी वठी आयो, हा हा नारियल चढ़ायो, मालाऊं चढ़ायो, पूजा करायो, मिठाइयूं बाटियो, घुमी फिरी अचो। ऐं 6 महीना थिया पंचर थी त पोइ ॾिसो मुंहुं कीअं बदिलजी वेंदो आहे न? चओ हरे राम। नई कुआर 9 ॾींहं पोए 10 ॾींहं, ऐसे बोलते हैं, सबके लिए कहावत है। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। ये पति तो पहिरों भगवान हूंदो आहे, हाँ स्वामी हूंदो आहे। शादीअ खां पोइ धीरे धीरे पति थी वेंदो आहे, पतीअ खां पोइ दोस्त थी वेंदो आहे, दोस्त खां पोइ हे कपिड़ा हिते रखिजो ख़राब न थी वञनि, ये सामान हिते पियो अथव, मां वञां थी ध्यानु रखिजो। चओ हरे राम। पोइ वरी ख़बर अथव कृष्णदास कॾहिं वेंदा आहिनि त पोइ सिमरन पुछंदी अथसि, सिंघाड़ा ले लें? कितना ले लें? अरे ले लो 2 किलो 4 किलो, कौन सी बड़ी बात है। सलाह नहीं ले रहे, कितना छील पाओगे उस हिसाब से। यानी पोइ सेवादारी बणिजी वेंदा आहियूं असां। चओ हरे राम। पर ॾिसो श्री कृष्ण जो जेको प्रेम आहे उहो हर क्षण वर्धमान गतिअ में हलंदो आहे। हर क्षण प्रेम वधंदो वेंदो आहे, घटिजंदो न आहे। संसार में ईअं न आहे, हा न भाई? संसार में ईअं न आहे। संसार जो कोई भी सुख तव्हां ॻोल्हे ॾिसो, ईअं न आहे कि प्रेम जंहिंमें वधंदो वञे, संभव ई न आहे। केवल परमात्मा जंहिंमें हर क्षण प्रेम वर्धमान गति में कमाल आहे। ऐं उनजो अंत कोन्हे कि घणो वधंदो, आख़िर केतिरो वधंदो भाई, उनजो कोई अंत कोन्हे। छो जो भगवान भी अनंत, प्रेम भी अनंत आहे। यह प्रेम हर क्षण वर्धमान किस प्रकार है। जब प्रेमी और प्रेमास्पद परस्पर मिलते हैं तब प्रियतम पहले चले गए थे, उनके जाने से वियोग हो गया था, अब कहीं ये फिर चले न जाएं। इस भाव के कारण प्रेमास्पद के मिलने में तृप्ति नहीं होती, जी भरजंदो ही ना है। चओ हरे राम। तरी तो चवंदा आहिनि बार बार जन्म वठूं, बार बार भक्ति क्यों। योग ऐं वियोग में प्रेम जी रस जी वृद्धि थींदी आहे, वधंदो आहे। अगर सदा योग ही रहे, वियोग न थिए त प्रेम रस वधंदो कीअं? ॿुधायो। सही ॻाल्हि आहे। ॾिसो जेॾीमहिल कोई ॾाढनि ॾींहंनि खां पोइ मिली वञे, दोस्त मिली वञे, पति पत्नी मिली वञनि, माता पिता ॿार मिली वञनि त पोइ ॾाढी ख़ुशी थींदी आहे। लेकिन धीरे धीरे वरी सभु उहे कमकार चालू, हा न?
धीरे धीरे वाद विवाद भी चालू, धड़का भी चालू, लेकिन वरी हली वञे त वरी प्रेम जागंदो आहे, हा न, वरी यादि ईंदी आहे। तहिड़ी तरह सां जॾहिं भॻवानु जानबूझ करे भक्तनि खां अंतर्धान थी वेंदा आहिनि त भक्तनि जो प्रेम वरी वधी वेंदो आहे, वरी रोअण लॻंदा आहिनि। इन करे त भॻवानु हली वेंदा आहिनि बार बार, लिका छिपी खेरंदा आहिनि। त भॻवानु अगरि विछो न ॼनि त प्रेम कीअं वधे, बल्कि अखंड ऐं हिकु रस रहंदो। इन करे प्रेम रस खे वधाइण जे लाइ भॻवानु अंतर्धान थी वेंदा आहिनि। गोपिन जे विच में अंतर्धान थी विया, पोइ केॾो प्रेम अची वियो, तॾहिं त वरी गोपी गीत पैदा थी वियो। भॻवानु गायब ई न थियनि हा त गोपी गीत असांखे काथों मिले। अगरि श्री कृष्ण वृंदावन छॾे मथुरा न वञनि हा, उते ई रहियल हुजनि हा, त असांखे गोपिन जी महिमा पतो पए, प्रेम जी महिमा पतो पए, श्री कृष्ण जी प्रेम जी महिमा पतो पए न पए। टई लोक खाली रहिजी वञनि हा, सूखा सूखा रहिजी वञनि हा। ऐं पंधु घणो वृंदावन मथुरा जो, ए चकर वाटा खां वठी करे सरकंडा, एतिरो सो 15-18 किलोमीटर बस पंधु ई हली वञनि रोज। लेकिन गोपियूं न वयूं, सिधो 100 साल पोइ मिलियो, 100 साल 3 महीना रही पिया भॻवानु कुरुक्षेत्र में। सूर्य ग्रहण जो जॾहिं स्नान करण विया, यशोदा मैया, नंद बाबा, आहा, सभु उते माता द्रौपदी, पांडव, देवकी मैया, वसुदेव बाबा, श्री कृष्ण, बलराम, गोप गोपीजन, ग्वाल बाल, श्री कृष्ण बलदाऊ, उन जा यार सखा, सुबल श्रीधामा, मनसुखा, अर्जुन, विजय, स्तु कृष्ण, अंशु, तेजस्वी, कीर्तिमान, ऋषभ, विशाल, देवप्रस्थ, वरुथप, मनसुखा। हाणे ओतिरा ई थोड़ी रहिया, 100 साल थिया त उहे बि त 100 साल पार थिया। चओ हरे राम। त गोपिन अॼु 100 साल खां पोइ जॾहिं श्री कृष्ण खे ॾिठो, ॾाढो प्रेम सां उन्हनि ॻाल्हायो, ॾाढो प्रेम सां भॻवानु उन्हनि सां वार्तालाप कयो, दर्शन ॾिनो। ऐं अॼु भॻवानु गोपिन खे ब्रह्म ज्ञान पंहिंजे श्री मुख सां उच्चारण कयो। हालांकि गोपियूं त ब्रह्म ज्ञानी हुयूं, श्री कृष्ण जो तत्व सुञाणंदी हुयूं, पोइ बि श्री कृष्ण उन्हनि खे ब्रह्म ज्ञान ॿुधायो आहे। ऐं अॼु की 100 साल पोइ श्री कृष्ण मिलिया आहिनि, वरी विछड़ंदासीं, पतो न आहे कॾहिं मिलंदा। त गोपिन उते शरीर जो त्याग करे छॾियो। गोपिन खे कोई काल जी ज़रूरत कोन्हे, समय जे अधीन न आहिनि गोपियूं। श्री कृष्ण जो दर्शन थियो, आहा, शरीर सभिनी गोपिन छॾे छॾियो हिक सां, और श्री कृष्ण में लीन थी वियो। चओ हरे राम। इहो प्रेम रस। त प्रेम रस में अहिड़ो आनंद आहे कि हर क्षण प्रेम वधंदो वेंदो आहे, घटिजंदो न आहे, वधंदो ई वेंदो आहे। ज्ञान में भी अखंड रस आहे, पर इक्वल आहे, बराबरि उते बीठो हूंदो। ये समुद्र आहे, मात्रा समान आहे, पर प्रेम जो समुद्र आहे, हर क्षण डबल, 4 गुनो, 8 गुना, 16 गुना, 32 गुना, अतो पतो ई न आहे। चओ हरे राम। इन भाव जे करे भगवान जे मिलण में तृप्ति न थींदी आहे, संतोष न थींदो आहे। मिलिया आहिनि पोइ बि लॻंदो आहे अरे हली वेंदा। इन ॻाल्हि खे वठी करे मन ज्यादा खिचजंदो आहे। इन करे इन प्रेम खे प्रति क्षण वर्धमान कि हर क्षण वधण वारो ॿुधायो वियो आहे। दशरथ महाराज केॾो यादि कयो, राम राम कंदा रहिया, बार बार चवनि था राम जी वापसि अची वञनि, वरी बार बार चवनि था पिया कि सुमंत्र पंहिंजा मंत्री जेके अथनि, अगरि राम जी न अचनि सीता जी खे वठी अचिजांइ। नंढी बालिका आहे, उहा वीचारी वन में वई आहे, उनखे बि ॾिसी मां प्राण संभाले वठंदो। सीता मैया बि न आहे कि राम जी जे बिना मां कीअं अचां। हाणे राम जी नथा अचनि, राम जी खे पतो न आहे मुंहिंजा बाबा मूंखे यादि था कनि कि वचन उन ॾिनो आहे कैकई माता खे, मां वचन जो पालन कयां थो, पर दशरथ बाबा जी इच्छा न आहे कि मां वन में वञा। भीतर चाहिनि था कि राम जी न वञनि वनवास, मना करे छॾियो। दशरथ बाबा त हीअं पिया चाहे, लेकिन छो विया राम जी पोइ वन में?
अब दशरथ महाराज राम 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 करे, राम जी के ॾिसी ॾिसी करे कि राम जी नथा अचनि पिया, प्राण छॾे छॾिया। राम जी ना आया। छो छाजे करे? छो जो उन जे याद में, उन जे नाम में जेको प्रेम आहे उहो घटि न आहे। दशरथ महाराज पिछले जन्म में भक्ति करे जॾहिं भगवान खे राजी कयो त इहो वरदान घुरियो कि मुंहिंजा प्राण तव्हांजे याद में गुजरनि, तव्हांजे स्मरण में गुजरनि। इहो वरदान न घुरियो कि तव्हांजो दर्शन करे मुंहिंजा प्राण गुजरनि। सोचियो, ये भगवान जा पिता बणिजी विया, बाप बणिजी विया। चाहना तो घुर ना वरदान, कहिड़ी भगवान लाइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सॼी अयोध्या खे भगवान गॾु वठी विया, सॼी अयोध्या खे। राम कथा जुग जुग अटल सब को भाखत नेत, स्वर्गवास रघुवर किया सगरी पुरी समेत। पूरी अयोध्या खे। दशरथ जी तो उनजा पिता हा, पर दशरथ महाराज वरदान घुरियो कि मूंखे इहो वरदान ॾियो, तव्हांजे याद में प्राण मुंहिंजा विसर्जित थी वञनि। यानी इहा महान अवस्था आहे, ऊंचे दर्जे जी अवस्था आहे, ॾाढी वॾी अवस्था आहे। इहा दशरथ महाराज खे मिली, गोपिन खे मिली, कुंती माता खे मिली। अहिड़ा कोई दुर्लभ संत आहिनि। चओ हरे राम हे हरि। त असां न सम्झी सघंदा आहियूं, छो जो असांखे नाम जी, भगवान जे यादि जी महिमा नथा सम्झूं। ॿुधी करे बि घटि सम्झी वेठा आहियूं। असांजे लाइ भगवान जो शरीर ई सभु कुझु आहे, साकार रूप। भगवान जी यादि भक्ति एॾी आहे कि उन साकार रूप खे साम्हूं प्रकट करे छॾींदी आहे। भगवान पंहिंजे भक्तीअ जे वश में। भक्ति अहिड़ी आहे भगवान जी, प्रेम अहिड़ो आहे कि भगवान बि उन जे काबूअ में। त उहो प्रेम, उहो नाम त भगवान खां वॾो ई थियो न, जंहिंजे वश में बि भगवान। चओ हरे राम। इन तरह सां गोपिन शरीर छॾे करे श्री कृष्ण में पाण खे लीन करे छॾियो। इन प्रेम भक्तीअ में चइनि तरह जा रस थींदा आहिनि, रति थींदी आहे। हिकिड़ो दास्य भाव, ॿियो सख्य भाव, टियों वात्सल्य भाव, चौथो माधुर्य भाव। इन्हनि खे पोइ वरी असां विस्तार सां श्रवण करंदासीं। ध्यान सां पोइ ॿुधिजो भाई, 4 अलॻि अलॻि भाव इहे। बोल वृंदावन बिहारी लाल, भगवान श्री कृष्ण अर्जुन जी महाराज की। श्री कृष्ण गोविंद।